द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 162। अॼु जा सिंधी अखर आहिनि नाकाबंदी, सभु वाहूं बंदि करण या घेरण, अहमद या पसूं, जात, नस्ल, खून या रत, फू, बूर, खई, जोबन या टरण, अंगरखो या कोथी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। फ़ौज जे सभु वाहूं बंदि करे घेरण सबबि आतंकवादीअ जो मरण पको थी वियो। घनश्याम पागल त न आहे, पर उनखे अहमद चवण बि ग़लति न आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सिंधी पहाकनि मूजिबि रत पाणीअ खां घाटो थींदो आहे। मुखड़ीअ जे टिड़ जी गुल थियण वांगुरु हुनजो जोबन बि शबाब ते हुओ। अॼोके समय में बिना ॿाहुनि वारी कुर्ती पाइणु आम ॻाल्हि आहे। सिंधियत सुहिणी रहे।